JUI पीपल्स पार्टी सां मटियारी सिटी ते थियल इतिहाद ख़त्म करे GDA सां इतिहाद करे छडि॒यो आहे। अॻूणो सूबाई वज़ीर ऐं ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस कोर कमेटी जे रुकन सिंध सैयद जलाल शाह जामोट, सैयद हसन मुर्तज़ा शाह जामोट, सैयद सिकंदर अली शाह जामोट ऐं जमयत उलमा इस्लाम ज़िले मटियारी जे अमीर हाजी सारंग मंगवाणो, JUI जे नौजवान अॻवान आसिफ मेमन ऐं ॿियनि अॻवाननि विच में ॻाल्हियूं कामयाब थियण खां पोइ बलदियाती इलेक्शन में टाउन कमेटी मटियारी ते बाक़ायदा इलेक्शन इतिहाद जो ऐलान कयो वियो आहे। JUI पारां टाउन कमेटी मटियारी जे 7 ई वार्डनि ते GDA जे उम्मीदवारनि जी हिमायत जो ऐलान कयो वियो आहे ऐं टाउन कमेटी मटियारी जे वार्ड नंबर 5 तां JUI जे उम्मीदवार आसिफ मेमन तरफ़ां GDA जे उम्मीदवार सैयद हसन मुर्तज़ा शाह जामोट जे हक़ में दस्तबरदारी जो ऐलान पिणु कयो वियो आहे। JUI पारां मटियारी सिटी ऐं टाउन कमेटी मटियारी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सां थियल इतिहाद ख़त्म करे GDA सां इतिहाद करण बाद मटियारी शहर टाउन कमेटी मटियारी ते GDA पारां बीहारियल उम्मीदवारनि जी पोज़ीशन मज़बूत थी वई आहे।